पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन सिंध में विज़ारतूं उहिदा ऐं पोस्टिंग्स कोरोना वायरस ख़िलाफ़ कारकर्दगी सां मशरूत करे छॾियूं। अॻिते विज़ारतूं ऐं उहिदा उन्हनि खे ॾिना वञनि जिन कोरोना वायरस वबा में बहितर कारकर्दगी ॾेखारी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आला सिंध खे हिदायत। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध में कोरोना वायरस जे वबा में बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ वज़ीरनि, आफ़ीसरनि ऐं सेक्रेटरियुनि खे उहिदा ऐं विज़ारतूं ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। इन सिलसिले में ज़रीअनि वटां मिलियल ॼाण मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कोरोना वायरस ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम में बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ वज़ीरनि, सेक्रेटरियुनि ऐं आफ़ीसरनि जी रिपोर्ट पिणु तलब करे वरिती आहे। जनत बिलावल भुट्टो ज़रदारी आईंदा सिंध में विज़ारतनि, उहिदनि ऐं पोस्टिंग्स जे लाइ कोरोना वायरस वबा में बहितर कारकर्दगी ॾेखारण जो शर्त लागू करे छॾियो आहे ऐं सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह खे हिदायत कंदे चयो त आईंदा सिंध में विज़ारतूं ऐं उहिदा उन्हनि खे ॾिना वञनि जिन जी कोरोना वायरस ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम में कारकर्दगी बहितर रही आहे। जनत बिलावल भुट्टो ज़रदारी कोरोना वायरस में बहितर कारकर्दगी न ॾेखारींदड़ डिप्टी कमिश्नर, SSP समेत उन्हनि समूरनि आफ़ीसरनि खे उहिदनि तां हटाइण जी पिणु हिदायत करे छॾी। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।